फल्यौम ला तुज़्लम नफ्सुन शैअन वला तुजज़ौना इल्ला मा कुंतुम तअमलून। कानून हो सो अहारे टियो, नस्ल रंग जो फर्क भी अवां मेटियो। कूड़ो कानून हो सो अहारे टियो, नस्ल रंग जो फर्क भी अवां मेटियो। अरबी अजमी तिबा और बयातिन जे इन दीन से बतमथा शालिकी। साईं हिज़्बुल्लाह रहमतुल्लाह अलैह जन के जॾहिं भी जेटिया जे तरफ़ खां दावत वेंदी हुई त उहा असांजे प्रोग्राम जे इंतज़ार में हूंदा हुआ। यकीनन असांखे जेको आहे प्रोग्राम खां अॻु में कॉल करे असांखे जेको आहे सीरत जी माना आहे तारुफ, सीरत जी माना आहे सुञाण, सीरत जी माना आहे पहचान। मुंहिंजा दोस्तो, अगर जेकॾहिं को शख्स दुनिया में पैदा थींदो आहे, उन दुनिया में पैदा थियण खां बाद में उनजो तारुफ थींदो आहे, उनखे सुञातो वेंदो आहे, उनजी पहचान। हुजूर जे चेहरे जो ज़िक्र कुरान में आहे, वज़्ज़ुहा। हुजूर जे ज़ुल्फ़न जो मुबारक जो ज़िक्र कुरान में आहे, वल्लैल इज़ा सजा। हुजूर जे सीने मुबारक जो ज़िक्र कुरान में आहे, अलम नशरह लक सदरक। हुजूर जे ख़त्मे नबूवत जो ज़िक्र कुरान में आहे, मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन। मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात उहा हस्ती आहिन जंहिंजो ज़िक्र खुद अल्लाह तबारक व तआला पाण बयान फरमाइन था, जंहिंजे सिफ़तुनि जो बयान कुरान पाक में आहे। जंहिं ज़ात जे अक़दस जे मथां मलाइक ॾींहुं राति दुरूद शरीफ़ मोकिलिन था, जंहिं ज़ात खे वण टिण झुकी खातमुल अंबिया निकले, रसूल हाशिमी नबियों में खातमुल अंबिया निकले, हसीनों में हसी ऐसे के महबूब खुदा निकले। सामईन मोहतरम, मेरे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नरम दिल और मेहरबान तो इतने थे कि पूरी जिंदगी में किसी को उंगली का इशारा नहीं किया। मेरे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसीन भी हैं, शरीफ भी हैं, यतीम भी हैं, बाहया हैं, बहादुर भी हैं और वारिस भी हैं। सामईन मोहतरम, मेरे पैगंबर मुस्कुराए तो जन्नत का मंजर बन जाता है, गुस्से में आ जाए तो क़यामत का महबूब जी हर शइ निराली उन सोने जे हुस्न जी तारीफ़ मां छा थो बयान करे सघां। मुंहिंजो महबूब मक्के में घुमे, अल्लाह ताला मक्के जे शहर जे गिटन जो कसम खणे, ला उक़सिमु बिहाज़ल बलद। मुंहिंजो महबूब जा चादर पाए अल्लाह ताला उन चादर जो जी तव्हां चाहियो पिया। रुख मोहम्मद मुस्तफ़ा वो आईना, रुख मोहम्मद मुस्तफ़ा वो आईना। अब दूसरा आईना न हमारे बज़्म ख्याल में, न आईना दुकान साज में। जंहिंजे करे मिसाल हीअं आहे, जेकर असां सॼी मख़लूक़ात तमामु मख़लूक़ात गॾिजी करे अल्लाह ताला खे अर्ज़ु कयूं, हे अल्लाह, जहिड़ो तव्हांखे जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हिकिड़ो असांखे सुहिणो करे पैदा करे आयो, अहिड़ो ॿियो बि पैदा करे ॾे जीअं असां दुनिया में ॾिसूं वधीक सुहिणा लॻनि। त अल्लाह ताला बि इहो जवाबु ॾींदो, जंहिंमां अल्लाह जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सूरत जिस्म मुबारक जे सांचे में ठाहियुमि, जंहिंसां मां नक्श कलम निगार ठाहियुमि। अॼु मां अल्लाह जी दरगाह में सदरक असां तव्हांजो सीनो खोले करे तव्हांखे दीन ऐं दुनिया जी दौलत सां माला माल कयोसीं। हकीम उल उम्मत हज़रत मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह शरह सदर जो तशरीह कई आहे त शरह सदर मां ॿ शयूं मुराद आहिनि, हिकु इल्म, ॿियो हिलिम। इल्म दिमाग़ रोशन कयो, हिलिम दिल रोशन करी, यानी मनसब नबूवत जो इल्म, शान निशान, उलूम और मुआरिफ इन कसरत से अता कयो वियो, जो उन्हें शुमार करण के उम्मत नबी तो वो नबी हैं जिनका उम्मती होने की तमाम अंबिया ने ख्वाहिश की और ये सादत हमें बिन मांगे ही मिल गई। हमारे पैदा होते ही हमारी कानों में आज़ान दी जाती है कि मुबारक हो तुम उस नबी के उम्मती हो जिस पर खालिके दो जहां को भी नाज है। जनाब सदर, मेरे पैगंबर का मुकाबला तो मिस्र का वो हसीन भी नहीं कर सकता जिसको देख के चंद औरतों ने अपने हाथ काट दिए। ये नौजवान
अड़ी तंजीम से वाबस्ता आहिनि जेका तंजीम फ़िक्र वारी तंजीम आ। उन्हनि जो फ़िक्र छा आहे, माज़ीअ खां वठी जेको इन्हनि जो फ़िक्र आहे, इन्हनि सदाई दुनिया के अमन जो पैगाम ॾिनो आहे। जॾहिं बि इन्हनि जे खून जी ज़रूरत पई आहे, इन्हनि नौजवाननि सभ खां पहिरियां पंहिंजो खून पेश कयो। जमियत तलबा इस्लाम जे हिन प्लेटफॉर्म में उन नौजवान के गॾु कराइणो पवंदो। हिन नौजवाननि जो ॿियो को मक़सदु न आहे, सिर्फ़ मक़सद इहो आहे त अल्लाह तबारक व तआला जी रज़ा, उन सां गॾो गॾु ॿिया बि प्रोग्राम अवां ॾिसो पिया। त इन जे करे अवां खे हिकिड़ी गुज़ारिश रखंदुसि त हिननि प्रोग्रामनि जो मक़सदु असां नौजवाननि जे अंदरि शऊर आणणु था चाहियूं त नौजवाननि में वक्तन फ़वक्तन ही तकरीरी मुक़ाबला रखराइण, ताजो उन्हनि में जेके अल्लाह तबारक व तआला सलाहियतूं रखियूं आहिनि उहे पंहिंजी स्टेज जी हूंदियूं इंशाअल्लाह, लेकिन जो नौजवाननि अज़म कयो आहे त असां पंहिंजे अकाबिर जे जेको आहे नज़रिए किरदार खे खणी हलण जे लाइ तहयो कयो आहे। इंशाअल्लाह असां नौजवाननि मां बि इहा उमेद कयूं था, जीअं अव्हां खे क़ुरान हदीस जी रोशनी में ॿुधायो वियो, तव्हांजो किरदार साफ़ सुथरो हुजणु खपे। मां ॻाल्हि अर्ज़ु कंदुसि इहा त सतरपोशी ढकु ढकण ऐब पोशी करणु सिखो। रब सतार आहे, सतारियत वारी सिफ़त तव्हां पाण में धारियो। हिते असां वटि हालत इहा आहे जो बसि थोरो ऐब कंहिं में ॾिसूं था त डंढोरो थी थो वञे, हुनखे वरी पोइ नसीहत ॿिया थी कजे त ॿिए खे न ॿुधाइजांइ, उहो वरी टे खे चवंदो त ॿिए खे न ॿुधाइजांइ। पोइ जेकॾहिं तुंहिंजी ऐं असांजी इहा हालत आहे जो ढकु नथा ढके सघूं त पोइ अलाह मां कहिड़ी उमेद रखंदव, कहिड़ी रखंदासीं? त उहो अलाह साईं असांजा छा ऐब ढके। तंहिंजे करे ॿियनि जा ऐब ढकियो, उन्हनि जा वाखा ऐब न करियो त अलाह साईं तव्हांजो ढकु ढकींदो।